करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन आयत मुबारका में इरशाद फरमायो ताए इंसान तवां दे ही अल्लाह जो रसूल सभिनी जे तरफ आयो आ। ऐ रब करीम बी जाए ते इरशाद फरमायो तई महबूब करीम आलमीन जे लाए ड्रेजारी दड़ बणजी आयो आहे। आलमीन में अर्ज कयम आलिमन मुफसरन सगोरन लिखियो आहे तकरीबन 80,000 जहान रब करीम जोड़िया आहिनि उनन हज़ारे जहानन जो आलमीन जो जिया रब करीम रब आहे त उनन आलमीन जे लाए वरी मुस्तफा करीम रहमत बणजी आयो आहे। हबीब करीम खे रब करीम आलमीन जे लाए ड्रेजारींदड़ बनाए करे मोकलियो आ। इए न त रसूलुल्लाह सिर्फ इंसानन के समझाइण आयो हुजे। मुस्तफा करीम जी हिकड़ी हदीस मुबारक आहे जंहिंमें न पाण करीमन फजीलतूं पंहिंजूं बयान फरमायूं आहिनि। हिकड़ी हदीस मुबारका में आहे फुद्दिलतु अलल अंबिया बिसित्तिन मूंखे नबियन ते 6 फजीलतूं ॾिनियूं वयूं आहिनि। घणियूं फजीलतूं पर इन मां इहो न समझिजो त रुगो मिलियूं ई 6 फजीलतूं आहिनि। हुआ नबियन में जेके फजीलतूं हुयूं उहे त रसूलुल्लाह में अल्लाह करीम रखियूं पर ही उन्हनि फजीलतुनि जो ज़िक्र आहे जेके ॿियनि नबियन खे कोन मिलियूं हुयूं रसूलुल्लाह सां उहे ख़ास हुयूं। उहे बि हज़ारनि में आहिनि पर हिन हदीस मुबारका में 6 ज़िक्र थियल आहिनि। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां हिकिड़े में फरमायो आहे पाण करीमन फरमायो उरसिलतु इलल ख़ल्क़ि काफ़ा मूंखे पूरी मखलूक जे लाए रसूल बनाए करे मोकलियो वियो आहे। याद रखो अॻ में जेके बि नबी आया सिर्फ इंसानन जे लाए रसूल बणजी आया या जिन्नन खे उहे ड्रेजारण आया कहीं बि जानवर जे लाए के रसूल बणजी करे कोन आयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम मलाइकन जे लाए रसूल बनाए मोकलियो इंसानन जे लाए जिन्नन जे लाए हजरो शजर जे लाए जेके बि नबातात आहिनि जमादात आहिनि सभिनी जे मथां लाज़िम हुयो त मुहम्मद करीम जी ताबेदारी कर। हिन चंड खे बि हुकुम मिलियल हुयो त जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंगुर जो इशारो करे तोखे चीरण जो हुकुम करे त देर न कजां चीरजी करे रसूलुल्लाह जे कदमन में किरी पइजां। इन सिज के भी हुकुम मिलियल हुयो रसूलुल्लाह जी ताबेदारी ये कजां जो जेकॾहिं महबूब करीम तोखे हुकुम करे त भले लही चुको हुजी तॾहिं बि महबूब जे आंगुर जे इशारे सां वरी मोटी अचिजां। ही त उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं मुस्तफा करीम दुनिया जहान में नबूवत जो ऐलान फरमायो पर हजरत अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जो प्यारो चाचो छा नालो आहे उनजो ॾाढे ॻाल्हायो हजरत अब्बास साईं जॾहिं न मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमू पढ़ियाई उन टाइम ते अर्ज़ कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे ॿुधायां त मूं तव्हां ते ईमान कहिड़ी निशानीअ जे करे आंदो आहे। दुनिया जहानन रसूलुल्लाह जे नबूवत जूं निशानियूं ॾिठियूं पर ऐ महबूब मां तव्हां खे ॾेखारियां ॿुधायां त कहिड़ी निशानीअ जे करे मूं तव्हां जे मथां ईमान आंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चाचा ॿुधाए कहिड़ी निशानी तो ॾिठी जंहिंजे करे तो ईमान आंदो। अर्ज़ करे थो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्त में नंढड़ा तव्हां पींघे में सुता पिया हुयो हिकड़ी रात हुई मां तव्हां जे मथां अची करे बीठुसि उन नंढड़ाइप में ॿाराइप वारी हालत में अञा थञ पियण जे लाइ सैयदा हलीमा साइण ॾे बि कोन विया हुया
त उते जॾहिं अम्मा आमिना साण जे घर में आरामी हुया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तो अर्ज़ करे त ए मुंहिंजा प्यारा भाइटिया ए अल्लाह जा रसूल मूं तव्हां खे ॾिठो उन टाइम ते नंढड़ा जो तव्हां पींघे में सुता पिया हुयो त मूं ॾिठो त तव्हां पंहिंजे आंगुर जे इशारे सां कुल त नागिल कमर मूं तव्हां खे ॾिठो त तव्हां आंगुर जो इशारो खणी रहिया हुयो चंड जे तरफ़ इशारो करे रहिया हुयो वतुशीर इलैहि बिइस्बाइक पंहिंजे आंगुर सां चंड खे जो हेॾां होॾां कयो पिया त उन टाइम ते मूं ॾिठो त हैस अशरत इलैहि माल अवां जे आंगुर जो इशारो जंहिं बि पासे थिए पियो त चंड ओॾहीं हलियो पियो वञे सुभान अल्लाह उन टाइम ते मूं इहा ॻाल्हि ॾिठी अवां जे आंगुर जे इशारनि सां चंड बि ईअं हेॾां होॾां थियो पिए त मुस्तफ़ा करीम ख़बर अथव हुनखे छा फरमायो पाण करीमन फरमायो कुन्तु उहद्दिसुहु व युहद्दिसुनी इन ये टाइम ते नंढड़ी उम्र में मां पींघे में बि खणी सुतो पियो हुयुसि कुन्तु उहद्दिसुहु व युहद्दिसुनी व युल्हीनी अनिल बुका हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां चंड सां ॻाल्हियूं कंदो हुयुसि चंड मूं सां ॻाल्हियूं कंदो हुयो ऐं उहो मूंखे रोअण खां रिझाईंदो हुयो सुभान अल्लाह चो ज़ोर सां रब करीम इन ये चंड खे मूं मुहम्मद करीम लाइ रांदी को बनाए छॾियो हुयो रोअण खां मूंखे रिझाईंदो हुयो पर इन खां वॾी ॻाल्हि अञा रसूलुल्लाह ॿुधाई अल बिदाया वन निहाया जे अंदर इहा रिवायत मौजूद आहे हाफिज इब्ने कसीर ज़िक्र फरमाई आहे ॿियनि बि तारीख़ जे सीरत जे आलिमन लिखियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अञा चाचा इन खां वॾी ॻाल्हि उन टाइम ते जॾहिं मां सुतो पियो हूंदो हुयुसि उन टाइम ते कुन्तु अस्मउ वजबतहु हीन यसजुदु तहतल अर्श अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं चाचा इने सां गॾो गॾु हीअ बि ॻाल्हि ॿुध त जंहिं वक़्त में इहो चंड वञी करे रब करीम जी बारगाह में सजदो कंदो हुयो त उन सजदे में जॾहिं उहो किरंदो हुयो उहो जॾहिं धमाको थींदो हुयो आवाज़ थींदो हुयो उन जे किरण जो उहो आवाज़ बि मां मुहम्मद करीम पींघे में ॿुधंदो हुयुसि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ये सिमाअत तां कुर्बान वञा चओ सुभान अल्लाह आला हज़रत फरमाए दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान दूरो नज़दीक से सुनने वाले वो कान काने लाले करामत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम इन जे करे जेके अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि उन जे लाइ वेझो परे ॿुधण ॾिसण जो को बि फ़र्क़ु कोन्हे रसूलुल्लाह जे लाइ इहो परे आहे कोन को त असां हितां सिंध मां वेही करे रसूलुल्लाह खे सॼियूं मुस्तफ़ा करीम जे लाइ ॿुधण में का देर थींदी हुजे जॾहिं मुस्तफ़ा करीम मासूम नंढड़ो पींघे में आरामी आहे त अर्शन जा चंड जा आवाज़ ॿुधे थो त हितां या रसूलुल्लाह जी पुकार कोन ॿुधंदो ज़ोर सां चओ या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ चार यार या अलीजुल मुर्तज़ा या गौसे आज़म दस्तगीर जिंदाबाद जिंदाबाद लब्बैक या रसूलल्लाह
लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब